तव्हांजे ख़ैरात में हुआसि तव्हां मूंखे दावत ॾिनी जी साईं जूता लाथा मुंहिंजा जूता लॻे पाए हाणे मां तव्हांखे इजाज़त वठणु आवां तव्हांजो तॾो आहे तव्हांजी इज़त आहे या त मूंखे पैसा ॾियो घुरायो था ख़ैरातुनि ते या मूंखे पैसा ॾियो या मूंखे घरां जूता आणे ॾियो जंहिं न तव्हांजे महिमान जूता खणंदुसि हिकिड़ो जोड़ो कोन खणंदुसि 10 जोड़ा खणंदुसि हा पोइ मूंखे हाणे करे पंहिंजा कंहिंजा ऐं सरियाम खणंदुसि उनड़े अचो खणा माना ईअं असांखे पाण विड़ायो था तव्हां सेठ तलाशी वठी तूं तलाशी वठी मूंखे शक अरे बाबा मूंखे ख़बर आहे केॾी महिल अटे जी बोरी बंदि केॾी महिल कुझु जूता 3000 रुपया चोरी करो चोरी ख़ैरात ते तुंहिंजी मस्ती में कमु ख़राब 1500 तो भरे 3000 1500 तो 3000 जान बाबा 4500 कर वठे तूं घणा जूता ने निकाया न पंहिंजे कांच में भली कांच लायो ये ॾिसो पिया न जा पाया अरे खजी जा चंपल हाली तुझो ना नहीं वटिया कल 15,000 रुपए में जूते दी ये तोड़ता है ना अरे ये कोनी का हेड़ी हुई ओ ते कोन बे कणी होती हां ये यार तो पूरी थी हेलो सबने अरे मुझे बाल खजेर मुंह पर पता नहीं हाल मुझे मुझे छोड़ा था बारिश से तो मानी दिखाए ने तू मुझे जूता लाना पेरी मुझे जूता पे तेज लाए था मानी के दे देता बा मानी खाए खणी आया हूं क्या तो नहीं खजी खणी जी अल्लाह अरे असा में जी खणी चरियो अरे को हां मुके अबे असा खणी आया हूं हां तो खणी कें जी खणी आयो असा खणी आया हूं किताब खणी आया हूं बुधो साबदा तुम चोरी थी हां कहीं चोरी थी बे जी खणी आई हां अरे यहां खण तू बोली बे जी खण अरे अरे ना अरे बी जी खण या की कमाल सारे जूते सारे सीधो खणी आया हूं अरे अभी खणो अरे अरे ये नक्कर बची रहा अरे बाग गई खुदा मारो फिर अरे बता बे के जी खड़ो हां बड़ंता ये नक्कर एडा जूता खजी मुझे ये वाली जूता खड़ी है खैरात खत्म जूता खजी तालो बालो को हणी हां या को काबू करी ना इन जूता खड़ी तो खबर ना है पाकिस्तान आज नंबर आए कोन खाया ये पाकिस्तान आ सिंधा समझो कोंदा के हर से खड़ी दी वने मानु बगल में बाहर खरीदन तो जूतो आ ये के जगह कोन खाया मुंह जो तो है तो को नहीं हर को पाने पाई रोड मुझे पाए सकरा ने जो इते की आयो एरा तो जूता खरीया खणी जा 500 जा 500 जा 100 जा चावर का 500 जा जूता बया मुझे 3000 इटली जूतो मुझे खजी पानी छा के प्लान कई 600
ये वीडियो गाड़ी को टालू ईअं न कजे घणे जा जूता जूता हिन जा 500 आहे मुंहिंजा 3000 आहे 3000 जा इटली आहे मुंहिंजा त इटली जा पोइ घणी हलो फीस थो भरे? एनसी जी कटरायो थाणी ते थाणी ते हलूं एनसी जी कटरायो हल, बस भर दियो, हलो। जूता वापस कराइजे खेड़ा त खाणे पवंदी न हा जूतनि जो पंहिंजो ख़्यालु कयो मुंहिंजा चोरी थी विया हा पंहिंजा खीसे में विझंदा हा जूता रखी वठा ट्रॉल हा हा पंहिंजा खीसे में थो विझा भई हींअर ई जो तयारी करे छॾियां न जूता जूता चोरी थी विया जूतनि जो ख़्यालु कयो मुंहिंजा जूता खजी विया आहिनि मतारी भत ते वेही रहो अखियूं पूरे माण्हू जूता खणी वञनि खेरात मां अॼु मुंहिंजा जूता खजी विया आहिनि मीराण जे खेरात मां जंहिं मुंहिंजा जूता खया आहिनि हिन सां मूंखे ॾिए त पाप पलान कंदुसि ऐं हाणे जिते बि खेरात ते गोरी खणी जिन जा जूता सभिनि जा खणंदुसि इज़त सां वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं हिते जे कानून लागू कंदड़ इदारा SSP साहब अपील थो कयां ऐं सकरण थाणे जे SHO खे अपील थो कयां त महिरबानी करे 24 कलाकनि जे अंदरि मुंहिंजा चंपल वापसि कराए वञनि न त ॿी सूरत में थाणी जाॾो एहतजाज करे धरणो हणंदुसि